अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जी अपडेट। दोस्तों, अचण वारियूं किस्तूं हाणे अञा इंट्रस्टिंग ऐं ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थी चुकियूं आहिनि। छाजे करे दोस्तों, हाणे जेका किस्त ईंदी इन में जेका बि अपडेट आहे तव्हांजे साम्हूं रखंदासीं। दोस्तों, मां कल्ह तव्हांखे ॿुधायो हो त सिजावल ख़ान मीर खे पंहिंजी प्लेनिंग सां मोकिलींदो, ईअं ई थियो तव्हां ॾिठो। हाँ दोस्तों, मीर के खबर आहे ओभरे पासों वञिणो आहे, नवाब खान जा माण्हू ओभरे पासों तैयार आहिनि ऐं पहिरियां उन खां वञी करे सिजावल ख़ान सोडल के छॾाए वठंदो ऐं वक़्त वारा इंतज़ार में हूंदा त मीर निकिरे मां पुॼां। छाजे करे नवाब खान ॾे फ़ोन कंदो वक़्त ॾे त हाणे निकितो आहे, हू लापरवाही सां वेठा हूंदा ऐं सिजावल ख़ान वञी करे उन खे छॾाए वठंदो ऐं तयारी में हूंदो। मीर वरी ओभरे पासों खां वरी फेरे ॿिए पासों वठी वेंदो नवाब खान जा माण्हू ऐं जीअं वक़्त खे ख़बर न पवे दुश्मन काॾों आयो आहे। अहिड़े हिसाब सां सिजावल ऐं मीर मिली करे इहा गेम नवाब खान जी ख़त्म कंदा। मां कल्ह वारी किस्त में बि इहा ॻाल्हि कई तव्हां सां। बहरहाल नवाब खान सोचण ते मजबूर थी वेंदो त हीउ मीर कयो कीअं ऐं मीर खे हू मारे कोन सघंदा। बाक़ी गोलियुनि जा टाकोड़ा सिजावल ख़ान मचाए ॾींदो ऐं मीर बि इन शइ जो फ़ाइदो खणंदो। नवाब खान जा माण्हू ज़ख़्मी बि करे सघे थो ऐं कुझु मारे बि सघे थो, को न को तरीक़ो थी वेंदो ऐं भावल खे ख़बर न पवंदी त असल में थियो छा आहे। वक़्त बि ख़बर न पवंदी त असल में हली छा रहियो आहे, छा न हली रहियो आहे, असां सां इहा गेम कीअं थी वई, इहा गेम असां सां कई कंहिं न कई। अहिड़े हिसाब सां घणो कुझु थींदो दोस्तों अचण वारी किस्त में। इन्हनि सां वीडियो दोस्तों हर अपडेट सभ खां पहिरियां असां तव्हांखे ॾींदा आहियूं। तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा कयो ऐं अगरि वीडियो सुठी लॻी त वीडियो खे लाइक करे सब्सक्राइब कयो, दोस्तनि सां बि शेयर कयो। ख़ुदा हाफ़िज़।